गायत्री मंत्र उच्चारण करना से 3 दफा प्रेम भाव से ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। 5 दफा ओम जो उच्चारण करना से 1 साह अंदर भरियो 2 शक्ति के अंदर भरे हो 4 5 वाइटल पावर के अंदर भरे हो 6 7 ब्रह्मांड जी सारी शक्तियों के अंदर भरे हो 8 9 संजीवनी के अंदर भरे हो 10 अखियों बंदी होंदी हथन जे थेलिंग दर्शन करो खूब जोर से। ओम जो लेप अखिन ते लगाईंदे धीरे धीरे अखियों खोलींदा चेहरे ते लगायो मथे ते लगायो पूरे शरीर ते लगायो पंहिंजे दुखन के बजायो। 2 हथ सामू खणी मुठियूं बंद करे साजे पासे का पुठी मालिश कंदा जेतिरो हेठ खां मथे वञी सघो पंहिंजे पुठी पाण मालिश कयो कंहिंजो बि सहारो न वठो। ही रोज कंदा ईंदो कॾहिं बि पुठी में सूर न पवंदो। पसलियुनि जी मालिश साजे हथ से मथे के थपथपायो सिमरन शक्ति दिमाग की शक्ति वधाइणी है। बिनी हथ आंगुन की टिप से मसाज कयो। ब्रह्म मुद्रा साजो हथ साजे गोडे ते खाबे पासे तायो खाबो इन पासे आ जेतिरो कमर के गर्दन के मोड़े सको मोड़ींदा वञो। लंबो साह खणो ऐं छॾियो। साइड भली कयो खाबो हथ खाबे गोडे ते साजे पासे जेतिरो मोड़े सको।
धीरे धीरे वापस विश्राम। अश्वनी मुद्रा। गुदास्थान के मथे खींचो छॾियो, खींचो छॾियो। अश्व मतलब घोड़ो। घोड़ो जॾहिं वञी लैट्रिन करण टाइम गुदा के अंदर ॿाहिरि खींचींदो आहे, उन वांगुरु लाभदायक क्रिया है अश्वनी मुद्रा। पाइल्स बवासीर जा रोग न थींदा, जिनके आहिनि धीरे धीरे ठीक थी वेंदा। कब्ज जी तकलीफ़ ठीक थी वेंदी इन क्रिया करण सां। कहिड़े बि टाइम करे सघंदा आहियो, हलंदे, वेठे हूंदे किथे या लेटींदे। ॾींहं में 2-3 दफ़ा 2-2 मिंट ज़रूरु कयो। खींचो छॾियो, खींचो छॾियो। वज्रासन में आयो तो गोडन के हेठ मथे कयो। थकावट दूर थींदी, ब्लड हलण चालू थी वेंदो। पेरन के खोले, पेरन के थपथपायो। गोडन में मूवमेंट। भाई पैर मिलाए करे तितली आसन कयो। इनमें साजे खावे पलटी खाओ। ॿिन्ही हथनि सां गोडन खे ज़मीन ते लॻाइण जी कोशिशि कयो। साह छॾींदे ॿई गोडा मिलायो। साह वठंदे वापसि कंदा रहो तितली आसन। डायबिटीज़ ठीक थी वेंदी, हिन सां गोडन जी तकलीफ़ ठीक थी वेंदी। लंबाई वधंदी ॿारनि जी। वजन घटि करणो आहे जल्दी जल्दी। जंहिं आसन में सरलता सां वेही सघो, पद्मासन, अर्ध पद्मासन, सिद्धासन, न सुखासन। शीतली, शीतकारी, वायुसार। कभी भी बस में, ट्रेन में वेठा हो, पानी प्यास लगी है, पानी नथो मिले। शीतली शीतकारी कंदो तव्हांजी प्यास कलाक 1.5 कलाक ताईं आराम सां तव्हांजो टाइम निकिरी वेंदो। कोल्ड ड्रिंक पीअणी, तव्हांजी कोल्ड ड्रिंक पंहिंजो पाण ठही वेंदी तव्हांजे वात में। कीअं करिणो आहे? जिभ ॿाहिरि कढी, जिभ जो पाइप ठाहे, जिभ सां साह अंदरि खणणो आहे। 2 चवण सां मुंहुं बंदि करे, वात बंदि करे, नक सां साह ॿाहिरि कढणो आहे। 1 2 वात बंदि करे नक सां साह ॿाहिरि। 3 4 5 6 7 8। शीतली ऐं शीतकारी करण सां गर्मी में जेके बीमारियूं थींदियूं आहिनि, कामुन, साई, जॉन्डिस वग़ैरह, ऐं शीतकारी करण सां ॾंदनि जी बीमारियूं, पायरिया, गरम थधो पानी पीअंदो आहे ॾंदनि में सूर थो पए या सरन थी थिए ॾंदनि में, पायरिया बि ठीकु थींदी इन क्रिया करण सां। ऐं शीतकारी कंदासीं, ॾंदनि मां साह अंदरि खणणो आहे। 2 चवण सां मुंहुं बंदि करे, वात बंदि करे, नक सां साह ॿाहिरि कढणो आहे। 1 2 वात बंदि करे, नक सां साह ॿाहिरि। 3 4 5 6 7 8। तव्हां ॾिसंदव अंदरि गरमाइश दूर थी थिए, शरीर जो थधापन, गरमाइश हिकदमि दूर थी वेंदी। गर्मी में हीअ क्रिया असां डेली कंदा आहियूं, शीतली, शीतकारी ऐं वायुसार। वायुसार कीअं करिणो आहे? मुंहुं गोल करे, जीअं सीटी वॼाईंदा आहियूं, साह अंदरि खणणो आहे, अंदरि मुंहुं में वात में रोकणो आहे, उनखे अंदरि अंदरि पीअणो आहे। जीअं पाणीअ जो घूट पीअंदा आहियूं, तीअं उनखे अंदरि अंदरि पीअणो आहे।
ॿ चवण खां जेतिरो थोरो साह अचे थो नक सां ॿाहिरि कढी छॾिणो आहे। हिकु, ॿ, नक सां साह ॿाहिरि, साह अंदरि खणणो आहे, वात में रोकणो आहे, हुनखे अंदरि अंदरि पीअणो आहे जीअं पाणी पीअंदा आहियूं। टे, चार, पंज, छह, सत, अठ। हाणे तव्हां साह खे अंदरि खयो आहे खाधे जी नलीअ में, हुनखे ॿाहिरि कढणो आहे। कीअं कढणो आहे? अंदरि जेका गैस जमा आहे हुन सां गॾु कढणो आहे। ॿिन्ही हथनि सां पेट खे दॿाइणो आहे, पर डायरेक्शन ॾिसो, उल्टो न करिणो आहे। मथे साॼे खां खाॿे, तव्हांजो साॼो हिन पासे आहे, मथे साॼे खां खाॿे ऐं नाभि हेठियों खाॿे खां साॼे। उल्टो कंदव त नुक़सान थी सघंदो आहे। असांजे वॾे आंडे जो रस्तो ई आहे, मथे साॼे खां खाॿे, हेठि खाॿे खां साॼे। पहिरियों साॼे पासे मथे दॿायो, नकली डकार लियो, नकली डकार त असली डकार अची वेंदी, ओघड़ाई, नकली ओघड़ाई। नाभीअ मथां खाॿे पासे, हेठि खाॿे पासे, नाभीअ हेठि साॼे पासे, ईअं गोल घुमाईंदा अचो। नकली ओघड़ाई वठंदव खणंदव त असली ओघड़ाई अची वेंदी। गंदी गैस अंदरों जेका जमा आहे निकिरी वेंदी। सॼो ॾींहुं चांहि पीओ था, तरियल शयूं था खाओ, अंदरि गैस जमा थी थिए। विश्राम। कंठ को प्राणायाम, खूब साह अंदरि भरणो आहे, छाती फुलाइणी आहे ऐं हिन खाॾे खे कंठ सां लॻाइणो आहे। साह अंदरि, पहिरीं साह ॿाहिरि छॾियो, हिकु, खूब साह अंदरि भरियो, छाती खे फुलायो, पंहिंजे खाॾे खे कंठ सां लॻायो ऐं पेट खे थोरो अंदरि खीचो। हिन सां हृदय शक्ति, फेफड़नि जी शक्ति वधंदी। फेफड़नि में करोड़ों होल्स आहिनि, सोराख आहिनि, चङा ई बंदि थी विया आहिनि, उन्हनि खे खोलणो आहे। कॾहिं बि फेफड़नि में प्रॉब्लम न ईंदो इन क्रिया करण सां। गर्दन सीधी, साह नॉर्मल। हार्ट, हाई बीपी तकलीफ़ आहे त वधीक टाइम न रोकणो आहे। जिन ॿारनि जी प्रॉपर ग्रोथ नथी थिए, 14-15 साल एज में ग्रोथ न थिए, उन्हनि खे हीअ क्रिया ज़रूरु कराईंदा। ऐं जिन ॿारनि जो वज़न बि नथो वधे, केतिरो बि खाइनि पीअंदा वज़न नथो वधे, उन्हनि खे बि हीअ क्रिया ज़रूरु कराईंदा। हिकु दफ़ो वरी कंदासीं, साह ॿाहिरि छॾियो, हिकु, खूब साह अंदरि भरियो, छाती खे फुलायो, थोड़ी कंठ सां लॻायो, पेट खे थोरो अंदरि खीचो, ताक़त खां वधीक न रोकणो आहे। गर्दन सीधी, साह नॉर्मल, विश्राम। मूर्छाया प्राणायाम, साह अंदरि भरींदे पुठीअ खे पोयां खणी वञिणो आहे। हिन क्रिया करण सां तव्हांजो बुढ़ापो न ईंदो, किरंगो सिधो रहंदो, पुठी हॾी जंहिंखे स्पाइन चवंदा आहिनि सिधो रहंदो, ऐं चेहरे ते झुर्रियां बि, रिंकल्स न ईंदा। साह ॿाहिरि छॾियो, हिकु, साह अंदरि भरींदे, गोॾनि खे दॿाईंदे, अखियूं बंदि रखो, जेतिरो पोयां मोड़े सघो। ॿ, पहिरियों गर्दन सीधी, पोइ साह नॉर्मल। गर्दन सीधी, साह नॉर्मल, विश्राम। हिन ई क्रिया में जॾहिं गर्दन पोयां खणी ईंदासीं, वात खे खोलींदासीं, बंदि कंदासीं, जेतिरो वधीक खोलींदासीं वधीक फ़ाइदो थींदो। साह ॿाहिरि छॾियो, हिकु, साह अंदरि भरींदे पहिरीं पोयां खणी वञो, साह रोके रखो,
गर्दन सीधी, साह नॉर्मल, विश्राम। जैसे वात खोलियो बंद कयो किथे किथे खिंचाव तो थे महसूस कयो हिते गिटन ते, चिन ते, कंठ ते, जेके भी बारीक बारीक सनी सनी नसियूं बंद थी वञनि हलण चालू थी वञूं। एक एक पार्ट जी एक्सरसाइज करण जरूरी है। इन क्रिया करण सां कॾहिं भी चेहरे ते गुंज न ईंदा, रिंकल्स न ईंदा। हिकु दफ़ो वरी कंदासीं, साह ॿाहिरि छॾियो, हिकु साह अंदरि भरींदे पोयां खणी वञो, साह रोके रखो, वात खे खोलियो ऐं बंदि कयो। गर्दन सीधी, साह नॉर्मल, विश्राम। जेके भाउर भेनर गुटको खाइनि था, तम्बाकू खाइनि था, उन्हनि जे लाइ हीअ क्रिया ज़रूरी आहे। जेके गुटका खाईंदा आहिनि या पोइ तम्बाकू खाईंदा उन्हनि खे चओ वात खोले करे हे 4 आंगुरियूं हीअं विझी सघो था या न। जे नथा विझी सघो त तव्हांजो अॻियां प्रॉब्लम आहे, अॻियां कैंसर तव्हांजे नज़दीक आहे। त 4 आंगुरियूं अंदरि विझण जी कोशिशि कयो, हीअं सिधियूं, हीअं न हीअं। जेके भी तम्बाकू खाइनि था या गुटका खाइनि था ऐं हीअ एक्सरसाइज कंदा ईंदव, इहो प्रॉब्लम बि ठीकु थी वेंदो। ऐं जेके सॼो ॾींहुं न ॻाल्हाईंदा आहिनि, न खिलंदा आहिनि, उन्हनि जे लाइ बि हीअ क्रिया ज़रूरी आहे। हाणे इन ई क्रिया में जॾहिं पोयां खणी वेंदासीं, गर्दन खे साॼे ऐं खाॿे मोड़ींदासीं, पुठीअ जो सूर, कुल्हनि जो सूर इन सां लही वेंदो। साह ॿाहिरि छॾियो, हिकु साह अंदरि भरींदे पहिरियों पोयां खणी वञो, साह रोके रखो, गर्दन खे खाॿे पासे, साॼे पासे जेतिरो मोड़े सघो। ध्यानु ॾियो किथे खिंचाव थो थिए। गर्दन सीधी, साह नॉर्मल, विश्राम। हिकु दफ़ो वरी कंदासीं, साह ॿाहिरि छॾियो, हिकु साह अंदरि भरींदे गर्दन सीधी, साह नॉर्मल, विश्राम। प्राण आकर्षण, ॿई हथ ध्यान मुद्रा में। ध्यान ये क्रिया है। कमर सीधी, पुठी सीधी, अखियूं बंद, नॉर्मल साह। साह के जबरदस्ती न खणणो, नॉर्मल साह। जेको साह अंदरि वञे थो निकिरे थो उनखे ॾिसणो अंदरि अखियुनि सां, अखियूं बंद। जंहिं ईश्वर खे मञींदा आहियो या गुरूअ खे मञींदा आहियो या ओम खे मञींदा आहियो उनजो ध्यानु कयो। जॾहिं साह अंदरि खणी रहिया आहियूं, कल्पना कयो ईश्वर जी शक्ति अंदरि वञी रही आहे, शरीर बलवान थी रहियो आहे। ऐं जॾहिं साह ॿाहिरि निकिरे थो, कल्पना कयो मुंहिंजा दुख कलेश सभु ॿाहिरि निकिरी आहिनि, मुंहिंजो शरीर निरोग थी रहियो आहे। ध्यान जी क्रिया आहे, ॿाहिरि जो कोई बि वीचार अंदरि न आणियो। विश्राम। ध्यान करण जो सब खां सुठो टाइम सुबुह 5 बजे 6 बजे, जंहिं टाइम बिल्कुलु शांती हूंदी आहे, कोई डिस्टर्बेंस न कंहिंजो बि। ध्यान करण सां चङा ई फ़ाइदा आहिनि। टेंशन निकिरी वेंदो आहे। टेंशन निकिरी वियो त काई बि बीमारी तव्हांखे न ईंदी। टेंशन सां ई सभु बीमारियूं थींदियूं आहिनि। थायराइड, हार्ट जी तकलीफ़, ब्लड प्रेशर, डायबिटीज़। त कॾहिं बि टेंशन न कयो। टेंशन खे हटाइण लाइ ध्यानु कयो। जेतिरो वधीक कंदो ध्यानु तव्हां लाइ वधीक फ़ाइदो थींदो। ॿारनि जी मेमोरी शक्ति बि हिन सां वधंदी आहे, कॉन्संट्रेशन पावर बि वधंदो आहे। त ॿारनि खे ध्यानु ज़रूरु करायो। हाणे हिन में ई नंबर्स मेडिटेशन, संख्या ध्यानु, जीअं ध्यानु कयोसीं तीअं ई करिणो आहे, पर 27 खां 1 ताईं उल्टी गिनती स्टार्ट करणी आहे। 27 साह अंदरि वियो, ॿाहिरि साह 26 25 24, कहिड़ी बि भाषा में
सिंधी में, हिंदी में, इंग्लिश में, मन ही मन क्रिया चालू रखो। विच में अगर गलती थे थी तो वापस 27 खां चालू कयो। टेंशन कोने, बाकी जेके न पहुची सके उनके टेंशन ना, टेंशन के दूर करो। टेंशन दूर कीअं थींदो? प्राणायाम, योग करण। योग डेली कंदो, अनुलोम विलोम, कपालभाति, ये ध्यान जूं क्रियाऊं डेली कंदो, कॾहिं बि टेंशन न थींदो। हाणे छठ मुखी मुद्रा, शरीर जो सौंदर्य वधाइण लाइ, सूंहं वधाइण लाइ, स्किन जो कलर खोलण लाइ ऐं चेहरे ते गुंज न अचनि उन लाइ कीअं करिणो आहे? असांजी 6 इंद्रियुनि खे लॉक करिणो आहे। पहिरियों ॾिसंदा, कोई बि कंदो कोन, सिर्फ़ु ॾिसंदा कीअं करिणो आहे। पहिरीं आंगुर सां अखियूं बंदि थींदियूं, ॿी आंगुर सां नकु बंदि थींदो, ये आंगूठे सां नंढे कन खे बंदि कयूं था। ॾिसो, नंढे कन खे दबाईंदासीं त कन बिल्कुलु लॉक थी वेंदो, कोई बि आवाज़ु तव्हांखे ॿुधण न ईंदो। इन खां पोइ जिभ जी पाइप ठाहे जिभ सां साहु अंदरि खणणो आहे, हे होठ बंदि करणा आहिनि, हे चौथों बंदि। गिटनि खे फुलाइणो आहे, पंजो बंदि किथे लॻाइणो आहे? हे ठुॾीअ खे खाॾी सां लॻाइणो आहे। छहों बंदि किथे लॻाइणो आहे? मन ते कंट्रोल करिणो आहे। ॿाहिरि जो कोई बि वीचार अंदरि न अचणु खपे। 6 जॻहियुनि ते लॉक करे छॾींदो। शक्ति किथां निकिरंदी? स्किन मां, चमड़ीअ मां निकिरण जी कोशिशि कंदी। चमड़ीअ में थोरी मूवमेंट महसूसु कंदो ऐं कन में पाणीअ बबल्स जी आवाज़ ॿुधण ईंदी, त हिन सां कननि जी शक्ति बि वधंदी। तव्हांजी क्रिया चालू कंदो, जॾहिं तव्हांजा कन बंदि थी वेंदा, तव्हांखे कुझु आवाज़ मुंहिंजो ॿुधण में न ईंदो। इन करे पंहिंजे अंदाज़ सां रोकिणो आहे, पोइ सिधो थियणो आहे। अखियूं बंदि, नक बंदि, आंगूठे सां कन बंदि। गर्दन सीधी, साह नॉर्मल। गर्दन सीधी चयो, तव्हांखे ॿुधण में आयो, मतिलबु तव्हांजी क्रिया ग़लति थी रही आहे। कन जॾहिं हे बंदि था कयूं बिल्कुलु, त कोई बि आवाज़ु तव्हांखे ॿुधण में ईंदो। पंहिंजे अंदाज़ सां जेतिरो रोके सघो, पोइ सिधो थियणो आहे। हिकु दफ़ो वरी कंदासीं। अखियूं बंदि, नक बंदि, आंगूठे सां कन बिल्कुलु बंदि। विश्राम। चङी भेनर ग़लति करे रहियूं आहिनि, छाकाणि गिटनि खे फुलाईंदासीं तॾहिं फ़ाइदो थींदो। हे हितां बंदि लॻाईंदासीं तॾहिं शइ ई बंदि लॻंदा। चङनि हीअं बंदि न लॻायो आहे।